This program is sponsored by Priyadarshini Academy. बारन के सिंधियत लाइ ना है वक्त ऐं ना ही पंदी जरूरत त पोइ सिंधी बारन के पढ़ण ऐं लिखण लाइ किथे अहम सिंधी स्कूल ऐं कॉलेज त पोइ बारन के त खपे आईंदो ऐं आईंदे में वाधारो त पोइ रीतियुनि ऐं रस्मुनि खे ॿारनि ताईं पहुचाइण लाइ खपे तव्हांजो साथ त पोइ इन्हे करे 11 साल अॻु शुरू कयोसीं इलेक्ट्रॉनिक मीडिया जो सिंधु दर्शन जंहिंमें खपे तव्हांजो साथ। सिंधु दर्शन के 11 साल पूरा करण जो लख लख वाधायूं करोड़े वाधायूं थी ॾियां। अचो असां मिली करे सिंधियत खे अॻिते वधायूं। तमाम सुठी ॻाल्हि आहे कि सिंधी पंहिंजे संस्कृतीअ खे पंहिंजे ॿोलीअ खे पंहिंजे तहज़ीब खे पंहिंजे रीतियुनि रस्मुनि खे कंहिं बि नमूने ज़िंदह रखी सघनि त तमामु ज़रूरी आहे ऐं एकता आणण लाइ इहो हिकिड़ो तमामु सुठो ज़रियो आहे इन खे हलाइणु खपे ज़रूरी ॻाल्हि न त असांजी सिंधी कम्यूनिटी गुम थी वेंदी त इन करे को बि चैनल खुरे त ॾाढी ख़ुशी जी ॻाल्हि आहे उन लाइ। हिंदुस्तान में पखड़ियल सिंधियुनि जे हाल अहवाल खे ॿुधाइण वारियूं वॾियुनि ख़बरुनि खे खणी आयो आहियां। रायपुर में झूलेलाल उत्सव मनायो वेंदो। सिंधी मुंहिंजो मान आहे, सिंधी मुंहिंजी शान आहे। तू लोकसभा राज्यसभा में तो जाता है, इधर मेरे पास गड्ढे में भी पहुंच गया तुम्हें। तव्हांजो हार्दिक स्वागत आहे। सिंधी असांजो मान आहे, सिंधी असां सभिनीनि जी शान आहे। स्वागत थी करियां सिंधु दर्शन प्रोग्राम में। 21वीं सदी कंप्यूटराइज ज़मानो, दुनिया में अटकल 5 करोड़ सिंधी, सॼी दुनिया में पखड़ियल सिंधियुनि खे वेझो आणण लाइ पहिरियों कदम। सिंधु दर्शन संगम आहे नौजवान तकनीकी माहिरनि जो। सिंधु दर्शन मेलाप आहे क़ाबिल ऐं मक़बूल फनकारनि जो। पंहिंजी ॿोलीअ में ॻाल्हाइण, प्रोग्राम करण, ॾिसण हिकु अहिड़ी कोशिश साबित थींदी जेका देश परदेश जे सिंधियुनि खे पाण में मिलाए सघे। सिंधु दर्शन ते तव्हां दर्शन करे सघंदा पंहिंजी संस्कृति, सभ्यता, रीतियुनि ऐं रस्मुनि जो, कला ऐं विंदुर जो। अचो त गॾिजी पाण में ॻायूं ऐं वॼायूं, पंहिंजी कला, साहित्य ऐं ॿोलीअ खे बचायूं। सिंधु दर्शन ॻायूं वॼायूं, ॿोली बचायूं।
हिक खुशबू, हिक ताज़गी, हिक सपनो, हिक सच्चाई, हिक एहसास, हिक आस्था, हिक विश्वास, हिक सोच। इहो न सोचो त असांजे क़ौम असां लाइ छा कयो, इहो सोचो त तव्हां पंहिंजे क़ौम लाइ छा करे सघंदा आहियो। सिंधु दर्शन, सिंधु दर्शन, गानी बजाए, बोली बजाए। जमाना है सिंधी मिंजी शान है। अज सिंधी जगत में एक सिंधी सिंगर जी अहमियत तू कह रही मां जिते गाण ला ना पहुंचा थी वने खून खराबा नालो आहे सनी सिंह शोर शराबा। शोर शराबा? सनी सिंह शोर शोर शराबा। तू छा कंदो है शोर शराबा जे अलावा? मां भजी आयो आया हिकड़ी सिंगिंग कंपटीशन मां हिते गाइण जे लाइ तुझे साम्हूं हिकु गानो बुढो मुंडो गानो बुढो हुकुड़ी जाम ही घणो वणंदी आ मूंखे हर सुबुह मॉर्निंग टाइम में मिलंदी आ मूंखे गुलाबी होठ कर मुझे चोट उन्हें जी मारे रखे नजर। बस 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 तू गानो ना बुधाए। असां वटि हिकु जाम सुठी सिंगर ऑलरेडी आहिनि। केड़ा? काजल चंदी रमानी जी। जल्दी सां उन्हनि खे ॾिसी था। जोगी आया मुन सुञाता, जोगी आया मुन सुञाता, जोगी आया मुन सुञाता, जोगी आया मुन सुञाता, जोगी आया जोगी 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 आया हो जोगी जोगी आया हाँ जोगी जोगी आया मुन सुञाता, जोगी आया मुन सुञाता, जोगी आया मुन सुञाता, जोगी आया मुन सुञाता, घायल दिल खे घाए विया हले हले मुंजा होले हले मुंजा हले हले मुंजा मारुअड़ा हो मुंजा जोगियड़ा हो मुंजा सांगियड़ा। गेरू रतल गोदड़ियूं, गेरू रतल गोदड़ियूं, हाय गेरू रतल गोदड़ियूं, गेरू रतल गोदड़ियूं, गेरू रतल गोदड़ियूं, गेरू रतल गोदड़ियूं, मिट्टीअ भरियल पाए विया हले 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 मुंजा मारुअड़ा हो मुंजा जोगियड़ा हो मुंजा सांगियड़ा मारुड़ा जोगियड़ा मुंहिंजा जोगियड़ा सांगियड़ा मुंहिंजा मारुड़ा लाहौटी मुंहिंजा हो हले हले मुंजा हले हले मुंजा मारुअड़ा। सुनो शाह लतीफ चे लालो लाल लतीफ चे हाय 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 सुनो शाह लतीफ चे लालो लाल लतीफ चे सुनो शाह लतीफ चे लालो लाल लतीफ चे
वोट लतीफ चे सुनो शाह लतीफ चे बिछड़ा मुई ब मिलाए व्याले अले मुंजा हो अले मुंजा अले मुंजा मारुड़ा हो मुंजा जोगियड़ा हो मुंजा सांगियड़ा मारुड़ा जोगियड़ा मुंजा जोगियड़ा सांगियड़ा मुंजा मारुड़ा लाहौटी मुंजा मारुड़ा जोगियड़ा मुंजा मारुड़ा सांगियड़ा मुंजा हो अले मुंजा हो अले मुंजा अले मुंजा हो अले मुंजा अले मुंजा हो अले मुंजा मारुड़ा और मुखे खबर पई है बल्ले बल्ले और कड़िए एक सिंधी सेल जी टीम ठई है बल्ले बल्ले मुंबई में एक महफिल भी सजी है बल्ले बल्ले ॾाढी सुठी शुरुआत थी आहे ॾाढी सुहिणी शुरुआत थी आहे सिंधी सेल जी हिन लाइ हीरू थारियानी जी ऐं हुननि जी सॼी टीम खे वाधायूं हुजनि लक लक वाधायूं लक लक वाधायूं लक लक वाधायूं करोड़ करोड़ वाधायूं। बीजेपी सिंधी सेल मुंबई जो गठन स्वर्गीय दादा झमटमल वाधवाणी जी जे जन्म ॾींहं खे मल्हाइण ऐं सिंधु दर्शन सिंधी टीवी प्रोग्राम जे 11 साल पूरा करण जे उपलक्ष्य में रखियो वियो शानदार जानदार इहो कार्यक्रम मुंबई जे नेशनल कॉलेज ऑडिटोरियम में जंहिंमें चीफ गेस्ट हुआ असांजे सिंधियुनि जा सरताज अॻियां उप प्रधानमंत्री दादा LK आडवाणी। मूंखे ॾाढी ख़ुशी आहे त अॼु मां मुंबई में जेके सिंधु सभा जा एक्टिव वर्कर्स आहिनि उन्हनि सभिनी जो दर्शन करे थो सघां अॼु। त हेल ताईं भारतीय जनसंघ तंहिंखां पोइ भारतीय जनता पार्टी इन्हनि खे मैक्सिमम जेका सफलता मिली सा 1998 में ऐं 99 में मिली जॾहिं असांखे 182 सीटियूं मिलियूं हुयूं लोकसभा में। हिन सुहिणे सिंधी सेल जा सिरमौर यानी अध्यक्ष ठहिया सिंधु दर्शन सिंधी टीवी प्रोग्राम जा MD श्री हीरू थारियानी जी। 11 सालनि खां सिंधु दर्शन जे बेरे खे अकेले ई हाकण वारा हीरू जी सुख दुख ऐं तकलीफ़ुनि जे लहरुनि मां लंघंदे अॼु उन मुक़ाम ते पहुता आहिनि जितां ॿिया वांझारा बि संदन बेरे में चरण था चाहिनि। 11 साल सिंधु दर्शन जे सफ़र में केतिरनि नाम्यारनि जो साथ मिलियो। हीरू जी वेठा राह में बरंदर हथ में मशाल जे फूकण चाही घर पंहिंजो त हूंदे लाखीनो लाल। बीजेपी सिंधी सेल मुंबई 16 मार्च 2014 ते महाराष्ट्र जे मुंबई शहर जे बांद्रा इलाके में नेशनल कॉलेज जे ऑडिटोरियम में बर्पा थियो जिते दादा LK आडवाणी जे कर कमलनि सां सिंधी सेल जे पदाधिकारी हीरू थारियानी जो वॾे सन्मान सां माला पहिराए सत्कार करे प्रेसिडेंट जो पद ॾिनो वियो। हिन सिंधी सेल में सिंधु दर्शन सां जुड़ियल क्रिएटिव हेड चंदा विराणीअ खे बि माला पहिराए सन्मान ॾेई सेक्रेटरीअ जो पद ॾिनो वियो। दादा झमटमल वाधवाणी साहिबनि जे जनम जो ॾींहुं बि वॾी ख़ुशीअ ऐं उत्साह सां मल्हायो वियो।